होमवर्क कर, एग्जाम की तैयारी कर, और ये सब चवंदा रहता आहिनि असांजा पेरेंट्स। पढ़ी पढ़ी करे कहिड़ो कलेक्टर ठहिणो आहे। असांजी टीचर्स वो त असांखे स्कूल में एतिरो त होमवर्क ॾियनि, लिखी लिखी करे मुंहिंजा हथ त सूर थी वञनि। कॾहिं कॾहिं त मूंखे एॾो सूर हूंदो आहे हथ में, मां लिखंदी आहियां त मां सुञाणे ई कोन सघंदी आहियां कि मां छा लिखियो। ऐं असांजी स्कूल में वो त पुछो ई न भई, एॾी भारी हूंदी आहे, असां खणी खणी करे थकी पवंदा आहियूं। मां टिमाणे ते वेंदी आहियां त मूंखे लॻंदो आहे कि मां स्टेशन जो कुली त कान ठही वई आहियां। ट्रेन में वेठल ॿारनि खे बि खोड़ मज़ो अची वियो। हुनखे चिढ़ाइण जी कोशिश करनि पिया, मोटूमल ए मोटूमल, कॾहिं हुनजे टिकट ते हथ फिराइण पिया ऐं कॾहिं हुनजे मोटे पेट ते हथ फिराइण पिया। मोटूमल चिड़ी करे चवण लॻो, सबको ट्रेन के नीचे फेंक दूंगा। हेतिरे में टिकट चेक करण लाइ टीटी अची वियो। जीअं ई मोटूमल जी टिकट चेक कई त ख़बर पियो मोटूमल दिल्लीअ जी ट्रेन बांद्रा मुंबई जी ट्रेन में मुसाफ़िरी पियो करे। ॿिन्हिनि जे विच में खोड़ झगड़ो थी वियो। आख़िर में पुलिस घुराइणी पई। 4 पुलिस वारा आया, तॾहिं वञी करे खाली हथ पर साण खणी आया हा पंहिंजी मिठड़ी सिंधी ॿोलीअ। ॾाॾी चयो, पुट जॾहिं असांजी ज़मीन वई, जॾहिं असांजा घर वया, तॾहिं भी असां वटि हिकु चीज़ हमेशा असां सां गॾु हुई, असांजी पहचान, असांजी सिंधी ॿोलीअ। त मूं छो शर्मायां? जंहिं असांजे वॾनि पंहिंजी ॿोली खे बचाइण लाइ एतिरी तकलीफ़ सही, त मूं छा नथो करे सघां? बस ॻाल्हाइण जी त ॻाल्हि आहे। ठीक है, समझी वियम। हेलो गाइस, ठीक कयो न था? सुञाणो? हाँ, एॾा साल थी विया, भुलिजी विया हूंदव। हाणे बीहो, मां थी याद करायां। याद कयो, हू आइकॉनिक बिंदी, हू आइकॉनिक बॉब कट हेयर स्टाइल, ऐं हू आइकॉनिक स्वैग ऐं एटीट्यूड कंहिंजो हुयो? मुंहिंजो। अच्छा मम्मी जी, हाँ ई चओ तुंहिंजो। दैट्स बेटर मम्मी जी। जेके कमाइनि थियूं, न कि हिननि जे घर में कमु कार लाइ मारू खाइण लाइ वेठियूं आहिनि। अॼु हिन मूंखे एतिरो मारियो, मुंहिंजो एतिरो अंदर थो पुड़े, मां नथी तव्हांखे ॿुधाए सघां असां सां छा हाल थो थिए। असां मायुनि लाइ कोई त अहिड़ो कानून कढो, जज साहब कोई अहिड़ो कानून कढो जो ई असांखे पंहिंजे पेरनि जी जुती न सम्झनि, न ई असांजे अचण वारी पीढ़ी इहो सभु सहे। मां तव्हांखां रिक्वेस्ट कंदमि, असां मायुनि लाइ कुझु त सॉल्यूशन कढो, छो जो इहे मर्द जात पुट लाइक बि थियो, वयो बि हली, ठीकु आहे, पैसा मोकिलींदा आहियो, ऑनलाइन दवाऊं मोकिलींदा आहियो, फल फ्रूट ड्राई फ्रूट, असां छा कंदासीं तव्हांजे फल फ्रूट ड्राई फ्रूटनि जो? हिते नथा मिलनि, तव्हांजी कमी जी शयूं पूरियूं कंदियूं। अहिड़े ॾींहं लाइ तव्हांखे जनम ॾिनो, सिको तव्हांजे फ़ोननि लाइ, महीनो महीनो तव्हांखे थी वेंदो। तव्हां माउ पीउ जी असुल यादि कान थी अचे, दुकान तां अची पिण पुछंदो आहे, जी तुंहिंजो फोन आहे? साईं कंवर राम जा ओसा कोरखणी गलियो बाग खुला साईं कंवर राम जा। दिया पैसे में पन त भरे, दिया पैसे में पन त भरे, होका दींदो गलियो राम नाम जा, होका दींदो गलियो राम नाम जा। ओसा कोरखणी हलियो खुला साईं कंवर राम जा, ओसा कोरखणी गलियो बाग खुला साईं कंवर राम जा। दिल में वसे मन में वसे
दिल में वसे मन में वसे जो दिन वारो दिल में वसे दिलड़ी मुंहिंजी वियो कसे दिल झूलण झूलण पई करे दिल लालण लालण पई करे मत वारी वञा भले हारी वञा मत वारी वञा सौ वारी वञा मत वारी वञा हज़ारे वारी वञा मत वारी वञा मुझे झूले जो दीवानो नचित दिखारे मुझे झूले जो दीवानो नचित दिखारे झूले जो दीवानो नचित दिखारे जे तू न हो नची सके वो तानू बजाए जे तू न हो नची सके वो तानू बजाए मुझे झूले जो दीवानो नचित दिखारे ड्यूटू चमकन चौंकना चमकन मेले में तुझे रास्ता था चमकन इया तो लगे या प्यारी अच्छी भाई मेले में तुझे जो क्यों तू चमकन हर को मानू खुशियों में चमके चमके तो नंडो वडो बार तुझे मंदिर जी चमका तसा आज चमके तो सजो संसार सजी दुनिया जो झूलन को चमके रिस्पेक्टेड लर्नर्स मुंहिंजा प्यारा साथियों मां शिक्षा कुकरेजा सिंधी समाज तरफ़ां तव्हां सभिनीनि जो स्वागत थी करां। हर साल असां पंहिंजे प्रोग्राम जरा तव्हां सभिनीनि जो मनोरंजन कंदा आहियूं, पर हिन साल असां सोचूं था छो न मनोरंजन सां गॾु थोरो अलॻि विषय ते हिकु प्रोग्राम करूं। ये पेरेंट्स हमेशा पंहिंजे ॿारनि ते छो नाराज़ थींदा आहे? तू हीअ न खा, तू हीअ न पी, तू टीवी न ॾिस, तू हीअ न करी, तू हूअ न करी, सॼो ॾींहुं हीअ असांजी चौकीदारी कंदा रहंदा आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां तव्हांजो दोस्त ऐं हिन कार्यक्रम जो होस्ट सोहम बजाज तव्हां सभिनी जो हिन कार्यक्रम में दिल सां स्वागत थो कयां। साथियो, जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असीं हर साल पंहिंजे प्रोग्राम ज़रिए सिंधी संस्कृति ऐं सिंधी ॿोलीअ जो शानदार प्रदर्शन कंदा आहियूं, पर हिन साल असीं सोचियो त छो न कुछ अलग विषय ते प्रोग्राम कयूं। साथियो, अॼु जे हिन आधुनिक दौर में मोबाइल फोन हर इंसान लाइ ज़रूरी थी पियो आहे। मोबाइल फोन सां असां नई जानकारी था प्राप्त करे सघूं, पढ़ाई था करे सघूं ऐं ॿियनि सां संपर्क था करे सघूं। हेलो एवरीवन, नमस्ते, जय झूलेलाल। मां एंकर प्रियांश वासरानी हिते आयल सभिनी भाउरनि भेनरियुनि
माताऊं ऐं नंढे नंढे ॿारनि जो तहे दिल सां स्वागत थो कयां। सिंधियुनि जो नओं वर्ष असां चेटीचंड जे रूप में मल्हाईंदा आहियूं। पूरे विश्व में चेटीचंड वॾे जोश ऐं उल्लास सां मल्हायो वेंदो आहे। असां अकोला में चेटीचंड जे मौके ते अलॻि अलॻि कार्यक्रम आयोजित कंदा आहियूं, पर हिन साल असां इहो विशेष कार्यक्रम आयोजित कयो आहे जंहिंजो नालो आहे सिंधीज़ गॉट टैलेंट। Respected elders and my friends, भारतीय सिंधी समाज तरफां तव्हां सभिनीनि जो हार्दिक स्वागत आहे। असां सिंधी समाज लाइ हीअ ॾाढी शर्म जी ॻाल्हि आहे त असांजा सिंधी ॿार ऐं नौजवान न अॼु सिंधी ॻाल्हाइनि था, न वरी सिंधी संस्कृति ऐं सिंधी समाज सां जुड़ियल आहिनि। असांजे माउ पीउ, असांजे वॾनि, असांजे विद्वाननि, असांजे नेताउनि खे इहो ज़रूरी न लॻो त उहे पंहिंजी नई जनरेशन खे पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ सां जोड़नि। जय झूलेलाल, सभिनि खे प्रेम भरी राम राम। मुंहिंजो नालो भूमिका लुधरानी आहे ऐं मां ॾाढी ख़ुशी सां हिन प्रतियोगिता में भाग वठी रही आहियां। सभिनि खां परियां मां आयोजक जो दिल से आभार मञंदी आहियां जे असांखे सिंधी भाषा ऐं संस्कृति खे पेश करण जो हीअ सुंदर मौक़ो ॾिनो आहे। असांजी सिंधी भाषा सिर्फ़ हिकु भाषा न आहे, पर असांजी पहचान, असांजो इतिहास ऐं असांजी शान आहे। परंपराऊं ऐं जेके रिवायतूं आहिनि हुन खे नंढी टही असुल नथी ॼाणे। नंढी थदड़ी छा आहे, गोगो छा आहे, महालक्ष्मी जा सॻड़ा छा आहिनि, नंढी सतह वॾी सतह असुल हिन खे नथी ॼाणनि। ॿियो, अॼुकल्ह जेकी हिकिड़ी नई समस्या वधी रही आहे जंहिंसां हर को माउ पीउ इत्तेफ़ाक़ रखे थो कि ॿारनि जी शादियूं देरि सां थी थियनि ऐं तंहिंखां पोइ शादियूं थियनि बि थियूं त टिकनि नथियूं। हिननि जो छा कारण आहे, अॼु हुन ते चर्चा कंदासीं। तव्हां सभिनीनि खे बि मौक़ो मिलंदो, जंहिंखे पंहिंजा वीचार रखणा आहिनि हू रुॻो हथ मथे करे असां माइक पाण खणी ईंदासीं तव्हां वटि। जय झूलेलाल। के जबल ते काय होड़े यार, के जबल ते काय होड़े यार, आशिक कीअं सॾाया, आशिक कीअं सॾाया, सजण मां दास बिदर जो नाया, मां त दास बिदर जो नाया, जोड़ जुतीअ जो नायाणे यार, आशिक कीअं सॾाया। में मूं गवाई जिंदगी आ सारी गफलत में, शुभ कर्म को ना कयो पंहिंजे जीवन में, ॼाणी वाणी मूं कया अपराध बेशुमार, ॼाणी वाणी मूं कया अपराध बेशुमार, श्वास श्वास सिमरन करया। नंगड़ा निमाणीदा जीवी ती विपालड़ा,
सचल तू लथड़ी कशाले यार सचल तू लथड़ी कशाले जोगी नाल जावड़ा सबल हावड़ा हो सबल हावड़ा हो सबल हावड़ा नंगड़ा निमाणी दा जीवी ती विपालड़ा मेरे आया मंदी आया बेशक गंदी आया मेरी आया कयो न मोहताज मुखे लालन के जो मुँह मिसकीन के आसरो तुही जो कयो न मोहताज मुखे दाता के जो मुँह मिसकीन के आसरो तुही जो सदा तोखे साण भाया सदा तोखे साण बाया कुर्ब तुही जा मां कीअं विसारिया।